वा गाल या त अगे असा चवंदा से त बाबा अज बचऊं था महबूब बुधन था महबूब के इल्म चवंदा हबीब के इल्म हबीब के खबर हबीब असा जो सड बुधन था हबीब हाजिर नाज़िर असी चऊं पे अज चऊं पे असा दलील कुरान में हदीस में बया असा दलील पर अगला मानू नालो नथो खण पाण ही ज़ाहिर थी पवंदा अगला मानू असा ते एतराज कंदा राणे माशाअल्लाह डोकड़ कम करे छडियो आसान सियासत कम करे छडियो आसान ए मोबाइल शाहिदन हक नबी फकीर के कूड़ हण जी जरूरत ही काने नको कूड़ मा हणा नको तोखे कूड़ हण जी जरूरत है मोबाइल खोल इन मोबाइल ते हिक न 10 वीडियो मा देखारिया तोखे मौलवी हन को पटेरो पटको पायूं वेठो आ को नौलू जड़ो पटको पायूं वेठो आ को केड़ो पटको पायूं वेठो आ चवन छा था बुध जा दलील जी गाल बुध ऐं थोरो यार थदे सीने सा सिखो घणो ही जिद कयो तो थदे सीने सिखो मैंने कल रात हन छा था मां कल ख्वाब ॾिठो हां छा ॾिठो मां नबी सही ॾिठो माशाअल्लाह हाणे वो थो चए अच्छा पो नबी सही मुखे फरमायो हुन जे नबी सही मुखे फरमायो तुंहिंजो जेको फिलाणो मौलवी आहे उहो मौलवी जेको कम करे पयो उहो ॾाढो भलो आहे मुंहिंजा यानी महबूब फरमायो मां मोहम्मद करीम जा पंहिंजे इन मौलवी खे सलाम ॾिजा मौलवी आ वीडियो आ तकीर वा भरी पई आ हक नबी फकीर इल्जाम कोन थो हणे यानी इन मफ़हूम जा जुमला मौजूद आहिनि मां चयो त मां तोखे कूड़ो चवां सचो चवां इहा पोजी ॻाल्हि आहे पर इन तो वारे तुंहिंजे बयान मां इहा त ॻाल्हि साबित थी त तो वारो मौलवी आहे पाकिस्तान में पर महबूब फरमाए पयो मदीने में त मां तुंहिंजे मौलवीअ खे सुञाणा थो ऐं हबीब उन ॾे सलाम बि मोकिले थो ऐं हबीब खे ख़बर आहे त तो वारे मौलवी फिलाणा तुंहिंजे बकौल कम कया आहिनि जिन खे हबीब पसंदि कयो आहे मां चवां थो चंड्रा इल्म ग़ैब इनखे ॿियो इनखे न चइबो आहे त ॿियो बाक़ी छा खे चइबो आहे महबूब मदीने में विया तुंहिंजे इन मौलवी जे अफ़ाल जी ख़बर महबूब खे हुते पवे यो कूड़ सच जो मामलो बाद जो है इने मा वने ही कोन तो पर इन तुझे ही बयान में या गाल त साबित थी पर कल मुके बी वीडियो मिली दिसो फिरके वाले जी असा गाल न कंदा असा दलील जी था गाल कल माखे वीडियो मिली उन में मौलवी साहब बैठो दाढ़ी आ सुवारी आ माशाअल्लाह उन में बयान लगो पियो केड़ो बयान जैसी महबूब मदीने वाले फरमायो आ त इसराइल और फलस्तीन जी जेका जंग हले थी ए मुसलमानो तहां के हबीब फरमायो आ मां हुकुम थो दिया इसराइल जो ठयल शयूं इस्तेमाल करण छडे दियो माजो हबीब जो हुकुम त असा के अगे अखिन ते आ पर कुर्बान व냐 मां अहले सुन्नत जे अकीदे ता जेको तुझे वाता पाण ही नेठ साबित थी वयो इन जो मतलब हबीब के रोजे में अज इहा ब खबर पईया त फलस्तीन में जंग हली आ ए हबीब के इहा ब खबर पईया त इसराइल के शयूं ठाहींदो आ ए हबीब के इहा ब खबर आ त कुछ मुसलमान इस्तेमाल ब कंदा तदे तो हबीब मनो करे तुझी जुबान सा मां चाहतो त चंद्रा मौलवी गाल त करे तो पर अल्लाह मत खसी थई इन के चइबो आ मुजो महबूब आहे रोजे में पर सब जान अल्लाह उन के अता फरमाए अब आ गाल मां गलत कई हले दलील जी के मां गलत गाल कई हले फिरके वारियत जी गाल के मां शरीयत जी तो गाल कया मुखे इन सवाल जो को जवाब त वठी दे त आखिर हबीब के खबर किए पई असा वट साबित आरश पर तहां वट खबर किए पई मुजा भाव अजीज हजरत सुनो साईं मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी शेरे मुस्तफा सुभान अल्लाह ता जाओ मुफ्ती साहब फरमाइंदो अबा मुफ्ती साहब फरमाइंदो जे हमरान के खबर सब पक बथंद सा कूड़ा हो पर जी हाने बेचारा जिद्दत थी भी रहा को जिद्दत लहन कोन था मुफ्ती साहब फरमायो अज वे कैसेटू वीडियो मौजूद है पान फरमाइन था अज सुबाणी ये सागो असा वारियो गालियों कंदा पर ओ सुन्नत जमायत वारा इनन के सुञाण जा वरी बे इनन जी दिल सच्ची कान है दिल सच्ची अकीदो सच्चो त या रसूल अल्लाह चवण वारा जो अकीदो सच्चो